बाबा तो मुजेरी को ज़मीन त वती आहे ऐं आसरो कयूं वेठो आहे त वसत ईंदी माना चई थो त मां 4,000 मां 10,000 कमाईंदुसि। ओ बाब कोन कमाईंदे हरू भरू बाबा माल माराईंदे। इन करे मां चवां थो त इन 4,000 जो आसरो छॾ मुजेरी खे चओ त बुंड छॾियूं। जेकॾहिं बाबा नथा लॾियूं न त मुजेरी खे चओ त असां शहर था हलूं ते शहर में हली माल हली विकिरो था कयूं। जेकॾहिं न बाबा माल में बीमारी पई त असांजो माल टके में बि कोन विकामबो। हाय इन वसव जे आसरे सॼो माल माराईंदो पर इन ज़मीन मां चक न कढंदो। अब आऊं त चवां थी राति तूं ऐं मां हली मुजेरी खे मिंथ मेड़ कयूं था। तियो 1000 तोखे आयो असां ज़मीन मां हथ कढूं। न बेबल मुंहिंजी ज़बान थियल आहे नुक़सान त नुक़सान ई सही। बाबा तूं कॾहिं नफ़े जो सौदो कयो आहे? सदाई नुक़सान ई खाधा थी। अम्मा केर नुक़सान लाइ सोचींदो हर को नफ़े लाइ सोचींदो आहे पर मिलंदो उहो आहे अम्मा जेको नसीब में हूंदो आहे। बाबा तूं हाणे छॾ नफ़े नुक़सान खे। इहे मुजेरी खे पैसा तूं बख़्श। इहे 4,000 असां मुजेरी खे भरे ॾींदासीं। तूं मुजेरी सां मिल ऐं उनजे मथां ज़ोर रख बाबा त लॾो खणणो आहे या न त पोइ मां सुभाणे खां वठी थोरो थोरो माल करे शहर कढां बाबा। अब ॻाल्हि ॿुध तूं पाण वञी मुजेरी सां ॻाल्हाए मूंखे पिणहे जो आसरो न कजांइ इहो कुझु कोन कंदो। सही आहे मां ईअं ई करिणो पवंदो। शाम माल जी वापसी खां पोइ मां मुजेरी सां ॻाल्हाईंदुसि। वञूं या वेहूं इहे आसरा ख़तमु न थींदा। उसी ॾींहुं असां कुझु बि नथा करे सघूं। माई ढकणी जॾहिं तूं पाण चईं थी त मुंहिंजे भाउ मूंखे शादीअ जी इजाज़त ॾिनी आहे त पोइ तूं वञ न वञी पंहिंजे घर में सेरा चवरा आहे। बाबा तोखे रोके केरु थो? मालिक बि ढकिया आहिनि पर ढकणी छो न ढके मुजेरी? जिते खेरी हूंदी उते खेर हूंदो। तोखे त खेरी जी ख़बर आहे न। मुआरी भाॼी खेरी घटि आहे। हाओ अब्बा हाओ सभु इन करे त गॾु थिया आहिनि त सुभाणे तोखे मोड़ ॿधी घोट कयां। मुजेरी हाणे जल्दी ॻाल्हियूं करे हिन माईअ मां जान छॾा न त ॿिनि वेलनि जो वेलो बि हीअ माई हिते ई टारींदी। माई बाई ई चवी छा थी यार सॼो ॾींहुं तो वटि वेठा खाऊं। अञा इहा लप अन्न जी मुंहिंजे घर पारे में पई आहे खाई थी सघां। गुंदी खाईअ जी पारीअ ते पहुतायो त इहो केतिरा ॾींहं हलंदो? जुमूं न त छंछरु न त आचरो न त अंगारो न त अरबार न त खमीस खां तोखे ॿिनि वटि वेला टाणा पवंदा। अम्मा तोखे सम्झी वई आहे चालाकड़ी छाणी साड़े छॾी। बस हाणे बस छड़ा तूं त माठ करे वेह असांखे कुझु ॻाल्हाइण ॾे कुझु सोचण ॾे। ठीकु आहे मुजेरी मूंखे ॿुधण वठी वञण जो को शौक़ु कोन्हे को। बञाणियूं वठी बसेरा चई वञी छोकिरी खे मां वनवा में वेहारे थी अची सघां। हाणे तूं ईअं कर बांह सेरां थी ॾेई वञी सुम्ही प। मां बि ॾिसां थो त इहा खेरी ऐं होतू राज़ी कीअं नथा थियनि। मां त चवां थी त शादी पहिरियां थी वञे पोइ लॾो खणी पाण निकिरूं। ईअं ई थींदो। तूं दिलि जाए करे वञी घर वेह। मां वरंदी ॾियण तोखे पाण ईंदुसि। उथो त भला हली डिकी ॾकर खेॾूं। यार जो असां अॼु डिकी ॾकर कोन कंदासीं। हाँ पढ़ा न भला तूं मां हलूं रांदि खेॾूं। उथो त तूं मां रांदि। हा रांदि खेॾो यार। यार पढ़ा असां त ॻोठ छॾे हलंदासीं। ही जुमो काॾे वेंदो? तव्हां लॾो खणंदो त मां बि तव्हां सां गॾु हलंदुसि। मां हिकु अकेलो हिते थले रहंदुसि। चाचो टिबो चइबो जॾहिं तव्हां लॾो खणी वेंदव न त असां लॾो कोन खणंदासीं असां हिते ई हूंदासीं। तूं त मुंहिंजी खमीस मां बात कढ ऐं हिकिड़ी इहा खाई ॾे छा। ओ जुमा वीचारो पाॾो बुख ते आहे। हाणे छॾीसि थोरी नेरन करे वठे। मानी खाई आयो आहियां बुख ते कोन आहियां। अम्मा चवंदी आहे अब्बा पाॾा खेरा माणे थी
दादा सोलो न त जुमा घटि कान थींदई हा न त तूं छा कंदे? अरे छा कंदोमांसि ॿुधाए त मोर मां छा कंदोमांसि? जुमा पाॾो वॾो ख़तरनाक थी वियो सटको ॾींदुई। मां वॾे में वॾो ख़तरनाक आहियां हा। ॾिसूं था केरु ख़तरनाक आहे। अरे वारो कयो अॼु भला ख़बर पवंदी केरु ख़तरनाक। भले ख़तरनाक मां आहियां ॾिसूं था हलिया पोइ अचूं शुरू। हल हल जुमा अरे हली पाॾा पाॾा बाहर पुट जुमेला हाणे पैसो मुंहिंजे न थींदो आहे। मूंखे कुटियो। हाणे हाणे ही कयो जेको अॻ में मुचेरी वटि पहुचंदो न मुचेरी उन जो ई फ़ैसिलो कंदो। अरे भॼ जुमा भॼ पाॾो वञे थो। अरे भॼंदा वञो चुरा जेको अॻ में मुचेरी वटि पहुचंदो न मुचेरी उन जी तव्हां ॿुधंदो। मेरी लाका जुठा यार आहे गुराड़ो रानी मुल्क में अब थी ऊंधे थी वई हिकिड़ो मिड़े कोन ॿियो चूहे ॾुईसि असांखे जो हिन ॾुकार ॾींहं जा तारा ॾेखारे जॾहिं अधीअ केरु गूगे जे शादीअ जी लंडी पिया शादीअ जी। एतिरो बि सब्र नथी करे जो असांखे मोह सिर जा थियो। माई खेरी तव्हांखे बि छोकर जो बार लाहिणो आहे त पोइ लाहे छॾियो न। माई ढकणी चवंदी थी वते त लॾे खणण खां पोइ मोटण में बि साल लॻंदा। साल? हा हो तूं साल भला तूं ॿुधा लॾण खां पोइ जेसि ताईं वस न थींदी तेसि ताईं वापसि त कोन मोटंदासीं न। हाणे वस में साल बि लॻी सघे थो 2 साल बि लॻी सघनि था। हाणे हलण खां पोइ काठी काठी थी वञूं इहा बि कहिड़ी ख़बर। मुझेरी यार आया त 4 ॾींहं तोखां वॾो वरी बि तूं असांजो वॾो आहीं। तोखे हिकिड़ी सुहिणी सलाह थो ॾियां त जॾहिं था वञूं त सभिनी खे सलाड़े था वठी वञ ऐं वरी जॾहिं मोट थिए त सभिनी खे सलाड़े वरी मोटायूं अची जाए। ईअं न थिए जो काठी काठीअ खां अलॻि थी वञे। हो तू इहे त लिखे जा लेख। हाणे मां वञा थो माई ढकणी खे इजाज़त ॾेई थो अचां त हू अची छोकर खे वनवाह में विहारे छॾे। बसि यार वॾो आहीं तोखे केरु चए त शींहं तुंहिंजी वात में धप आहे। मर्ज़ीअ जो मालिक आहीं बाबा। पर हा मुझेरी इजाज़त इन शर्त सां वञी ॾेसि त माई ढकणी देगियूं बलाईंदी ऐं सॼे पाड़े खे मानी बि खाराईंदी। वाह माई खेरी वाह। हेड़े ॾुकार में उहे 2 देगियूं किथां लाहींदी। हाणे तूं हीअं कर जो शर्त जेके रखींदी न 2 देगड़नि जा रख 2 देगड़नि जा। पंहिंजे छोकिरे खे घोट थी बणाए घोट। जे भत जूं 2 देगियूं न कंदी न त हा मां इजाज़त कान ॾींदीसांसि। ॻाल्हि आहे सिधी। ठीकु आहे मां ज़ोर कयांसि थो वधीक वरी बि हुन जी मर्ज़ी आहे। पर ॻाल्हि ॿुध तूं बि थोरो ज़िद तां हेठि लहिजां। पौधी लाहे भला लुड़ घटि में घटि कन त ठरी पवंदा न पोइ महिल सां लॾो खणी हलंदासीं। नाज़ा ओ नाज़ा का कावड़ आहे छा नाज़ा? नको पोइ मुंहुं छो सजायो अथई? कावड़ न आहे दुख आहे। दुख तोखे मूं ॾिनो आहे? न रांझन मुंहिंजी शादी कराइनि था। फुफी राति इजाज़त वठी वई आहे। छोकिरियुनि जी शादी थींदी आहे त उहे ख़ुशि थींदियूं आहिनि ऐं तूं वरी दुख में आहीं।
मुड़ुस गुंगो हुजे पोइ बि छोकिरी ख़ुशि थिए? हा, चरी गूंगा बि माण्हू हूंदा आहिनि। हूंदा आहिनि, पर अलाए छो गुंगे सां शादी करण ते दिलि ई नथी चए। भला तूं ॿुधाए त तुंहिंजी कंहिंसां दिलि चवंदी आहे हुन सां शादी कयां? मुंहिंजी दिलि तोसां। छा ये छोकिरी मूंखे माराईंदी? जेकॾहिं न मुजेरी खे ख़बर पई, मुजेरी त मूंखे ॻोठ मां ई कढी छॾींदो। छा मां तोखे वणंदी आहियां रांझण? इहा ॻाल्हि न आहे न, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। न टाए न, मूंखे ॿुधाए मां तोखे वणंदी आहियां या न? तोखे केरु सम्झाए? सम्झाए न, ॿुधाए मूंखे, ॿुधाए त मां तोखे वणंदी आहियां या न? इहो हा छा ॿुधाई तूं या न? न मूंखे न ई वणंदी। चरी हाणे ही बकरियूं अलॻि कंदी, केरु सम्झाए हिनखे त हीअ गुंगे जे नाले थियल आहे। ऐं जेकॾहिं मुजेरी खे ख़बर पई, मुजेरी चयो हुयो त बाबा ॻाल्हि ॿुधो, तव्हां सभु नौजवान आहियो। इन ॻोठ में असां जेके बि हिन ॻोठ में रहूं था न, उहे सभु जो सभु पाण में मिट आहियूं। जेका बि छोकिरी जंहिंजे नाले थियल आहे न, उन खां सवाइ उहा छोकिरी तव्हां सभिनी जी भेण आहे। यादि रखिजो, जेकॾहिं उन छोकिरीअ ॾांहुं कंहिं बि अखि मेरी खणी ॾिठो, मां उन जे ख़ानदान खे हिते रहण कोन ॾींदुसि, छो त ही मुहबतुनि जो माॻ आहे, गैरतमंदनि जो कबीलो आहे। हिन कबीले में कंहिं बि बेगैरत जे रहण जी जाइ कोन्हे। चाचा पापा ने मूंखे ॾाढो कुटियो आहे, हींअर हाल मुझे खे डालियो। अरे छोरा, कुछ अकुल कर, कुछ अकुल कर। इतां ही खाऊं था, इतां ही पीऊं था। जी असां हिननि जी दां ॾींदासीं न, असांजो टुकुर जो आसरो ई बंदि थी वेंदो। टुकर बार ॾियनि पिया, छा असां भले पिया कुटिजो, दाह न ॾियो। अदा मरी वियो, पर ॾुकार मुंहिंजी गिची में विझी वियो। तोखे जॾहिं दाह ॾींदो आहे त इहा ई ॻाल्हि कंदो आहे। दां ॾींदुसि, हो तोखे बि चवंदुसि, अॻिते पाॾो तोसां कोन विढ़ंदो। हाणे छॾ कावड़ खे, हल त हलूं हुतां अॻिते। हाणे मुजेरी जे घरां गिरह मिलंदो। रुगो वेला ताड़ न, केरु ॾींदो हुजे? बाक़ी असांजो केरु वेठो आहे जो असांखे पचाए ॾींदो? मां इजाज़त वठी आयो आहियां, पर माई खेरी जो हिकिड़ो शर्त आहे। माई खेरी चवे थी, 2 देगियूं लाहे सॼे पाड़े खे खाराईंदो। बाहि लॻेसि हिन खेरीअ जे सिर खे। ॻाल्हि त ईअं थी करे ॼण असां वटि वसियूं थियूं हुजनि। ॾुकार चप असांजा ख़ुश्क करे छॾिया आहिनि, पेट अची पुठीअ सां लॻो आहे। 2 देगियूं त छा, पर 2 देगड़ियुनि जी वसियत न आहे असां वटि मुजेरी। मार पेसी इहो हिकु न हिकु ॾींहुं मुंहिंजो हां फाड़ींदो ई फाड़े। अदा सही पियो जे काका मुजेरी, वस जे आसरे तादा पोड़ो थी वेंदो। बाबा पोइ 2 देगियूं लाहियो न। मालिक बि ढकियनि, पोइ ढकणी छो न ढके? मुजेरी अदा ऐं भाॼी खेरी त इहो था चवनि त जेको घर में अलाह ताला अथनि न, उहो बि विकिणी असांखे भत जूं देगियूं ॾियनि। भली पोइ दर दर ते पंटोड़ो खई मथां पिन था असां, ईअं न? ॻाल्हि ॿुध, या त तोखे शर्त मञणो पवंदो, या वरी तोखे शादीअ ताईं हथ खणणो पवंदो। ठीकु आहे मुजेरी, मां 2 देगियूं भत जूं ॾिनियूं। बाक़ी दामगी खणी भाॼी खेरी जे मुंहं ते घुमाए अॼु ई शाम मां बुखी जो सॾु ॾेई ऐं वञी थी ॾींहुं ॿधी अचां।
पोइ हो तूं ऐं खेरीअ जे तरफ़ां हा सम्झो। इहा मुजेरीअ जी ज़बान आहे ऐं मूंखे इहा पक आहे त हू हिन मुजेरीअ जी ज़बान खे कारी कोन कंदा। हाणे तूं वञ, 2 छोकिरियूं वठी वञी छोकिरी खे वनवाह में विहारे अच। असांजो विज़िट कंदा असांजे यूट्यूब चैनल अली खाना पासी दोस्तों मिलंदा।